कुछ अंसरनि खां मईशत की बेहतरी हज़म न पई थिए। असां मईशत के बचायो, कर्ज़नि मां छोटकारो तमाम घणो ज़रूरी आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो तक़रीब ख़िताब संदसि चवणु आहे त मुल्क खे अॻिते वठी वञणु असां सभिनी जी इज्तिमाही ज़िम्मेवारी आहे। मुस्तक़बिल में मज़बूत मईशत की ज़रूरत आहे। मईशत की बेहतरी लाइ नौजवान पंहिंजूं सलाहियतूं इस्तेमाल कनि। ईंदड़ ॾींहनि में चैलेंजिस जो बहितर अंदाज़ में मुक़ाबिलो कयो वेंदो। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त जदीद टेक्नोलॉजी खे नज़र में रखंदे पॉलिसी जोड़ी रहिया आहियूं। इदारनि में सुधारनि वारो अमल जारी आहे। मुल्क की मईशत बेहतरी तरफ़ वधी रही आहे। पाकिस्तान में सीड़पकारनि लाइ केतिरा ई मौक़िया मौजूद आहिनि। पाकिस्तानी IMF में पॉलिसी लेवल गार्डन की शुरुआत पाकिस्तान तरफा नाणे वारो वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब IMF जो नेथन पोर्टर बफ़र की क़यादत करे पियो। नाणे वारो सेक्रेटरी FBR चेयरमैन भी शरीक ज़रिए जो चवणु आहे त IMF के ग्रीन इनिशिएटिव तहत मौसमियाती तब्दीली बाबत रिपोर्ट जमा कराई पई। पाकिस्तान IMF में PSDP ख़र्चनि कटौती बाबत ॻाल्हियूं थींदियूं। खुशी की ॻाल्हि आहे त महांगाई फेबरवरी 2025 में घटिजी 1.5% ते अची वई आहे। सेप्टेंबर 2015 खां पोइ महांगाई की शरह घटी आहे। मईशत में मुसलसल बेहतरी टीम वर्क जो नतीजो आहे। वज़ीर आज़म पारां महांगाई में मुसलसल घटिताई ते इत्मिनान जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां जारी कयल बयान में चयो आहे त मईशत की बेहतरी वापार ऐं सीड़पकारी खे हथी वठण लाइ समूरा इदारा गॾिजी कमु करे रहिया आहिनि। मैक्रो इकोनॉमिक माशी बेहतरी जो फ़ाइदो अवाम ताईं पहुचणु शुरू थी वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो अहम इजलास अॼु थींदो। 1 साल मुकमल थियण ते काबीना की कारकर्दगी जो जाइज़ो वरितो वेंदो। हुकूमती दावाउनि बावजूद एक्सपोर्ट में 17.35% घटिताई। ॻणप खाते रिपोर्ट जारी कंदे चयो आहे त फेबरवरी दौरान वापारी खसारो वधी 230 करोड़ ते थी वियो आहे। सालियानी बुनियाद ते फेबरवरी में 5.57% घटिताई आई। गुज़िरियल महीने एक्सपोर्ट जो काथो 243 करोड़ 90 लाख डॉलर रहियो, जॾहिं त जनवरी में मुल्की एक्सपोर्ट 295 करोड़ 10 लाख डॉलर हुई। गुज़िरियल साल फेबरवरी में एक्सपोर्ट जो काथो 2 करोड़ 58 लाख 30 हज़ार डॉलर हो। हलंदड़ साल जी पहिरें 8 महीने दौरान एक्सपोर्ट 8.17% रही। पीटीआई बाणी मिश्रा बीबी बिना कुछ खाइण जे रोज़ो रखनि पिया। खेनि सेहरी इफ्तारी में कुछ खाइण लाइ न पियो ॾिनो वञे। ख़ैबर पख्तूनख्वा जे इतलात वारे सलाहकार बैरिस्टर मोहम्मद अली सैफ दावा कई आहे त ॿिन्ही खे खाधे खां सवाइ रोज़ो रखण ते मजबूर कयो पियो वञे। बाणी सां मुलाक़ातनि ते पाबंदी कारकुननि खे तंग करण बराबरि आहे। मुलाक़ातनि ते पाबंदी अदालती हुक्मनि जी खुलियल ख़िलाफ़वर्ज़ी आहे। मखसूस सीटूं असांजो हक़ आहे, पंहिंजो हक़ मिलणु घुरिजे। सुप्रीम कोर्ट असांजे हक़ में ऑर्डर ॾिनो हो। इलेक्शन कमीशन आइनी ज़िम्मेवारी अदा करण में नाकाम थी वई आहे। बैरिस्टर गौहर चयो आहे त मखसूस सीटुनि बाबति इलेक्शन कमीशन ऑर्डर रोके छॾियो आहे। जल्द उन जो नोटिफिकेशन जारी कई वञे। इदारे खे अहसास हुजणु घुरिजे त 1 साल थी वियो आहे। हुननि खां पोइ इंट्रा पार्टी कराईंदड़ पार्टियुनि खे सर्टिफिकेट मिली विया आहिनि। ख़ैबर पख्तूनख्वा में सेनेट इलेक्शन नामुकमल आहे, जेका हर सूरत में थियणु घुरिजे। पीटीआई में आमरीत कायम आहे। पार्टी ते ख़ैर लॻिया पियल माण्हुनि जो कब्ज़ो आहे। इंट्रा पार्टी इलेक्शन जो कूड़ो ड्रामो कयो वियो। पीटीआई की तनज़ीम की का भी कानूनी हैसियत नाहे रही। पीटीआई जे बानी सरबराह अकबर एस बाबर जो चवणु आहे त पार्टी अंदर आइन लागू न कंदड़ जमात मुल्क में कहिड़ो आइन लागू कंदी। पीटीआई जे हक़ीक़ी जमहूरियत लाइ कयल जिदोजहद जी दावा कूड़ी आहे। पार्लियामेंट में पंहिंजी पघारूं वधाइण लाइ सभु गॾु थी विया।
शेदात कोर्ट में ख़ासि केली बिरादरी जो नौजवान के कातल की गिरफ़्तारी लाइ लाश रखी धरणो। मक़तूल कुर्बान ख़ासि केली जो लाश कोटमोटू चौक ते रखी धरणो। वारसनि जो चवणु आहे त नौजवान गाड़ी ते पानी सप्लाई करे पेट गुज़र कंदो हो, खेसि क़त्ल करे ज़ुल्म कयो वियो आहे। जल्द कातिल गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। सांगड़ वेझो मोटरसाइकिल सवार पोरू शरीका लखे रुपया फुर करे पिया। सिमनाले पर टिन मोटरसाइकिल सवारन अब्दुल हक लगारी के यरगमाल पढ़ाई 15.5 लाख रुपया फुर कया। मुज़ाहिमत हथियार बनन जो शहरीत तशद्दुद मुतासिर शहरीत जो चवणु आहे त पोरू 15,50,000 रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोन फुर करे पिया आहिनि। जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। यूक्रेन की फौजी इमदाद मुअत्तल करण ते ॻाल्हियूं नाहिनि थियूं। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप वाशिंगटन में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त यूक्रेन जे सदर ज़ेलेंस्की खे अमेरिकी हिमायत जी वधीक तारीफ़ करणु घुरिजे। ज़ेलेंस्की रूस सां गॾु अमन जी हिमायत न कई त हू घणी देर टिकी न सघंदो। यूक्रेन जो सदर अमन नथो चाहे। यूरोप रूस जे सदर साम्हूं कमज़ोरी ॾेखारे रहियो आहे। अमेरिका तरफ़ां कैनेडा ऐं मैक्सिको ते 25% टैरिफ अॼु खां लागू थींदी। चीन जे अमेरिका ईंदड़ शयुनि ते इज़ाफ़ी चार्जिस अॼु खां लागू थींदा। अमेरिकी पढ़ी वसी जो चवणु आहे त कैनेडा $155 अरब टैरिफ लाइ तयारु आहे। पहिरीं किस्त $3 अरब हूंदी। अमेरिका तरफ़ां टैरिफ लागू करण ते स्टॉक मार्केट में लात। चीन तरफां अमेरिका ते जवाबी वाधू टैरिफ लगाइण जो ऐलान। चीनी पढ़ी वज़ारत चयो त ईंदड़ हफ़्ते अमेरिकी ज़रई शयुनि ते नवां टैक्स लागू कया वेंदा। पोल्ट्री, कणक, मकई ऐं कपह ते इज़ाफ़ी 15% टैक्स लागू कयो वेंदो। ज्वार, गोश्त ऐं इकोटिक शयुनि ते इज़ाफ़ी 10% टैक्स लागू थींदो। मेवनि, भाॼियुनि ऐं डेयरी शयुनि ते 10% इज़ाफ़ी टैरिफ लॻायो वेंदो।